जो मदीने वाले साईं असांखे ईमान जी दौलत ॾिनी। बेशक असांजे सिंध वारा बुत परस्त हुया। जॾहिं इस्लाम आयो तॾहिं मुसलमान जा उन अॻ में बुत परस्त हुया, बुतनि जे आॾो झुकंदा हुया। हनुमान ऐं साईं मुंहिंजा राम कृष्ण उन जी पूजा कंदा हुया, बुतनि जे आॾो किरियल हुया। अल्लाह जो शुक्र आहे जे महबूब जे सदके अल्लाह बुतनि जे आॾो कोन झुकायो, रहमान जे आॾो झुकायो। सुभान अल्लाह। अब समझो मदीने वाले साईं असां ते एहसान कयो जो अल्लाह सां मुलाकात जो दरवाजो खोलाए ॾिने। जे महबूब जे सदके कुरान मिलियो, जे महबूब जे सदके ईमान मिलियो, जे महबूब जे सदके असांखे रहमान मिलियो, दुनिया जे अज़ाबनि खां निजात मिली। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो वो अल्लाह सां ॻाल्हाइण वारो न हूंदो। मुंहिंजे महबूब फरमायो अल्लाह जो गुस्सो ख़त्म कराइण वारो, ॾमर ऐं कहर हटाइण वारो मां मोहम्मद मुस्तफ़ा करीम हूंदो। सरकार जी आमा, सरवर जी आमा, यासीन जी आमा, ताहा जी आमा, मुज़म्मिल जी आमा, हुजूर जी आमा, मक्की जी आमा। सुभान अल्लाह जी। सुनो जी, अब समझ में ॻाल्हि आई हले कोन आई? सुभान अल्लाह। क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह सां ॻाल्हाइण वारो महबूब हूंदो। ऐं नबी साईं फरमायो जेसी मां मोहम्मद करीम जन्नत में न वेंदुसि तेसी नबियनि ते बि जन्नत हराम हूंदी। जेसी मुंहिंजी उम्मत जो आख़िरी फर्द जन्नत में न वेंदो तेसी हरनी उम्मतुनि जे मथां जन्नत हराम हूंदी। जेसी नबी न वेंदो तेसी ॿिया नबी जन्नत में न वेंदा। जेसी हीअ उम्मत जन्नत में न वेंदी तेसी ॿियनि नबियनि जूं उम्मतूं बि जन्नत में न वेंदियूं। मतिलब इहो त जन्नत बि मदीने वारे साईं जे सदके मिलंदी। बेशक सुभान अल्लाह। जन्नत मिली महबूब जे सदके, ईमान मिलियो महबूब जे सदके। पोइ अहिड़ो मोहसिन अहिड़ो एहसान वारो नबी इन जे अचण ते ख़ुशी मल्हाइजे कि न मल्हाइजे? मल्हाइजे। सुभान अल्लाह। ॻाल्हायो ख़ुशी मल्हाइजे कि न मल्हाइजे? और छो न चऊं जेको मुंहिंजे मुर्शिद मातली वारे दिल पर साईं फरमायो आयो रब जो हबीब हुबकार थी वया, आयो रब जो हबीब हुबकार थी वया, खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया। ओ अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर, दरियूं दीवारूं ऐं दर जाॾे काॾे कर नज़र। ओ अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर, दरियूं दीवारूं ऐं दर जाॾे काॾे कर नज़र। आयो तन जो तबीब महकार थी वया। महकार थी वया, खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया। आयो रब जो हबीब हुबकार थी वया। ओ अम्मा हलीमा जो भाग वारे मक्के आई वाग। अम्मा हलीमा जो भाग वारे मक्के आई वाग, पोती महबूबाणे माग लातई सीने सां सभाग। अम्मा हलीमा जो भाग वारे मक्के आई वाग, पोती महबूबाणे माग लातई सीने सां सभाग। ओ खयई लालण लबीब चमकार थी वया। ओ खयई लालण लबीब चमकार थी वया, खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या मोहम्मद साहिब दफ़ो सब गॾिजी दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह।
जेके मर्तबा दिना जेके मान दिना उन्हनि मां इहो बि हिकिड़ो शान आहे त मुंहिंजे दिल पर नबी जी नबूवत खे अल्लाह जामियत अता फरमाई आहे। को नबी के शहर जो नबी बणजी आयो, के खिते जो नबी बणजी आयो, के ओठ जो नबी बणजी आयो, को के इलाइके जो नबी बणजी आयो, पर तुंहिंजो मुंहिंजो नबी कुल कायनात जो नबी बणजी आयो। सुभान अल्लाह। हाणे मुड़स माण्हू सभु हेॾे वेठा मुंहिंजे आॾो रुॻी ॿार विहारिया तव्हां अचो हेॾे अचो मूंखे ॻाल्हि वणे अरे सुरो सभी ॿार हेॾे अचो शाबाश सुभान अल्लाह अचो अचो हेॾे अचो सभी ॿार हेॾे अचो हिन पासे हिन ते सल्लल्लाहु अलैका या सुभान अल्लाह। अर्ज पे कयम को बनी इसराइलन जो नबी, को कौम आद जो नबी, को कौम समूद जो नबी, को के कौम जो कोई ओठ जो के मुल्क जो नबी, पर तुझो मुझो दिल पर नबी जहानन जो नबी राजन जो नबी। सुभान अल्लाह। रुगी तू मान रुगी तुझो मुझो रातू तीवणे वारन जो नबी नाए हरनी जो नबी मदीने वारो साईं अल्लाह जे कुरान फरमायो कुल या अय्युहन नास ए मुजा महबूब फरमाए पंहिंजे समूरन इंसानन खे चओ ए इंसानो इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ चवीन त मां मोहम्मद करीम तवा हड़नी इंसानन जे ला नबी बणजी आयो आहियां। अन्नास माण्हू जेके भी इंसान आहिनि कौम जो तखसुस नाहे कबीले जी के कौम के अल्लाह खास नालो वठी न चयो त रुगी तव्हां जे ला नबी आयो मबूस थियो पैदा अरबन में थियो मदीने वारो साईं जावो निपियो वडो जवान थियो अरबन में पर अल्लाह ये न चयो त रुगी अरबन जो नबी अल्लाह फरमायो जेके आसमान जे हेठा इंसान साह खणन चा भली केर भी हुजन हड़नी जो रसूल मदीने जो ताजदार आहे। रंग जो गोरो या कारो साईं मुझा अफ्रीकी आया अरबिया यूरोपिया अंग्रेज आया सिंधी सरबी अरबिया केर बो आहे अल्लाह तो फरमाए तवा हड़नी जो रसूल तवा हड़नी जो नबी मुझो दिल पर नबी मोहम्मद करीम। सुभान अल्लाह। बेशक सुना इन आयत में अल्लाह ताला फरमायो त महबूब तू चो त मां समूरन इंसानन जे ला नबी आया पर बी जगह ते अल्लाह फरमायो व अरसलनाक लिन्नास रसूला। सुभान अल्लाह। ओ मुझा महबूब अल्लाह तोखे हड़नी इंसानन जे ला रसूल बनाए मोकलियो आहे। उते चई त कुल या अय्युहन्नास तू चो त इंसानो मां तव्हां सभिनी जो रसूल आहियां। हिते अल्लाह तो फरमाए व अरसलनाक ओ महबूब तोखे मूं मोकलियो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। इदो लिन्नास अन्नास माण्हुनि जे लाइ रसूल बणजी आयो इंसाननि जे लाइ रसूल बणजी आयो। हालांकि कायनात में जिन्न भी रहनि था मलाइक भी रहनि था हैवान भी रहनि था परिंदा चरिंदा भी रहनि था सुकी ऐं तरीअ जी मखलूक भी रहे थी जग में 18,000 किस्म जी मखलूक आहे। 18,000 समझो था कि नहीं पता समझो अल्लाह ताला जी मखलूक आहे। हाणे अल्लाह जो फरमायो त इंसान जे ला रसूल बची आयो मतलब यो न तो कि माण्हू बाकी बी मखलूक रहिजी वई त अल्लाह ताला जो फरमान बदलियो। रब फरमायो तबारकल्लज़ी
नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। पाक वज़ात हर ऐब खां नुक्स खां पाक वज़ात जे कुरान खे पंहिंजे बाने ते नाज़िल कयो। हिन जे लाइ नाज़िल कई लियकून लिल आलमीन नज़ीरा। सुभान अल्लाह। जे समूरन जहानन जे लाइ हरनी आलमन जे लाइ हरनी जहानन जे लाइ अल्लाह खां टिजारण वारो थे। अल्लाह फरमायो रुगी माण्हुनि जे लाइ न पर मां मोहम्मद करीम खे अल्लाह तो फरमाए त लिल आलमीन जहानन जे लाइ नबी बनाए मोकिलियो आहे। सुभान अल्लाह। बेशक सुभान अल्लाह। ऐं ॿी जगह ते अल्लाह फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह। न मोकिलियो सी तोखे मगर मुंहिंजा महबूब समूरन जहानन जे लाइ रहमत बनाए। हुते हुयो लियकून लिल आलमीन नज़ीरा। जहानन जे लाइ बेजारण वारो बणजी आयो। मता माण्हू चए रुगी ड्रिज ॿुधाइण जे लाइ आयो, अज़ाब जी ॻाल्हि करण आयो, रुगी अल्लाह जो ख़ौफ़ रब जो डप ॿुधाइण जे लाइ आयो। न न अल्लाह फरमायो त पाननि खे ख़ौफ़ बि ॿुधाइण आयो त रहमत जूं ख़बरूं बि मदीने वारो साईं ॾियण आयो आहे। सुभान अल्लाह। जी सुभान जी। अल आलमीन आलमीन छा के चवंदा आहिनि? बुजुर्गनि फरमायो त आलमीन लफ़्ज़ जो इतलाक हर उन शइ जे मथां थिए थो जंहिंजे लाइ अल्लाह कुन चई तख़लीक़ फरमाए। का शइ न हुई, जहान न हुयो, आसमान न हुया, सिज चंड तारा कतियूं न हुया, तवज्जो मुंडिया बेशक जग न हुयो, का शइ न हुई, अकेलो रब जी ज़ात हुई, हिकु अल्लाह हुयो। ओला ओभर हेठ मथे लफ़्ज़ न हुया, जिहतूं न हुयूं, सिमतूं न हुयूं, पासा न हुया, अल्लाह हुयो। उन वक्त में अल्लाह ताला फरमायो मूं इरादो कयो त जहान ठाहियां। ओ जहान जोड़ण जे लाइ, जग ठाहिण जे लाइ अल्लाह खे मज़दूरनि जी ज़रूरत कोन पई, राज़नि जी ज़रूरत कोन पई, अल्लाह खे मिस्त्रियुनि जी ज़रूरत कोन पई त जबल ठाहिनि, सिज ठाहिनि, कतियूं ठाहिनि, तारा ठाहिनि, कहकशाऊं ठाहिनि। रब फरमायो कुन थी पो। कुरान तो फरमाए फयकून। रब चयो थी पो त हर शइ थी वई। बेशक चओ सुभान अल्लाह। असांखे चइनि कमरनि वारी जाइ हिकु छित सां जे आरसीसी ठहे त 6 महीना लॻी वञे। बेशक राज़ा ख़ुदा जा अहिड़ा बाना आहिनि कुरान जा पढ़ियल जेको कमु हिकिड़े ॾींहं में करणो पियो उसखे 4 ॾींहं लॻाइनि। हां सच आहे। बेशक 4 ॾींहं लॻाइनि। हिते मज़दूरी नथी मिले, ॿिए हंधि मिले या न मिले, हे मज़दूरी हिन मां कढो। सुभान अल्लाह। राज़ा जो हाल ॾिठो अथव न, मज़दूर बि ख़ुदा जा बाना। मालिक मकान ईंदो त कमु कंदा, सिर खणंदा, तगारी खणंदा, मां ठाहींदा। मालिक न हुजे त वरी साम्हूं सभई कुंड वसां वेठा हूं। हर रुपया देर कंदा। पुट मज़दूरी रोज़ी अल्लाह जे हथ में। मेहनत कर, कोशिश कर, तू पराओ हक न खा त अल्लाह ताला हिकड़ो कम छॾाईंदे त ॿियो कम अल्लाह पाण ॾियण वारो। सुभान अल्लाह। बेशक कम खुटा है न साईं, समझो था। सुभान अल्लाह। और पे कयो त कुछ महंगाई जो जी मार, कुछ मजदूरनि ऐं मिस्त्रियुनि जी मार। जाइ ठहराइण में हिकड़ी मंजिल वारी जाइ छित ताईं ठहरा 6 महीना लॻी वञे, पर जे 2 मंजिला ठहरा त उन में साल 2 साल लॻी वञे। समझो था। या असां इंसाननि जी ताक़त आहे। मुझो अल्लाह चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह।
फरमाई कुन थी पो, जमीन ठही पो, चंद्र ठही पो, सिज ठही पो, तारा ठही पो, रब जो हुक्म ईंदो वियो जग जुड़ंदा वियो। बेशक चो सुभान अल्लाह। अल्लाह जे हुक्म सां, रब जे अमर सां सिज ठयो, आसमान ठया, कहकशाऊं ठयूं, जहान ठया, हे जहान ठयो, आसमानन का मथे जो जहान ठयो, जन्नत ठही, दोज़ख बणियो, अर्श ठयो, हर शइ अल्लाह ठाही आ, अल्लाह जे अमर सां ठाही आ। अल आलमीन लफ्ज़ जे तहत पूरी कायनात अचे थी। वो रब फरमायो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हरई तारीफों, हरई वाखाणों, हरई सना तारीफ उन अल्लाह जे लाज को जहानन जो पालनहार हुआ। सुभान अल्लाह। ओ इयो आलमीन अल्लाह फरमायो जिते जिते मुझी रुबूबियत आ, ओ मुझा महबूब उते उते तुझी महबूब रिसालत है। सुभान अल्लाह। आई तवज्जो जो जेके नबी आया हाने उन्हनि जी शरीयत मनसूख थी वई, उन्हनि जो हुक्म न हलंदो। हज़रत सैयदना उमर फारूक ग़ालिबन तौरेत शरीफ जा पन्ना पे पढ़ी, तौरेत जा पन्ना हुया, ये खोले पढ़ी पे ॾिठई पे नबी साईं वेठा हुया, माण्हुनि खे ॿुधाए पई थी केॾा केॾो भलो कौल लिखियल आहे, केॾियूं भलियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि, तौरेत में केॾियूं भलियूं शयूं लिखियल आहिनि, इंजील में केॾियूं भलियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि। मदीने वाले साईं गुस्से जो इज़हार फरमायो, फरमाइनि था तो उमर छा तोखे क़ुरान खां वधीक ॿी का शइ नज़र आई आहे? जॾहिं क़ुरान अची वियो त हाणे इंजील जी ज़रूरत नाहे, आहे आसमानी किताब, आहे अल्लाह जा फरमान, आहिनि नबवी सहीफ़ा, ज़बूर, इंजील, तौरेत थिया आसमाननि मां नाज़िल हिन। पर मदीने वारो तो फरमाए ज़रूरत नाहे, हाजत नाहे, जेको ज़बान मुस्तफ़ा क़ुरान ॿुधायो। हाणे हक़ीक़त इहा आहे त उन ते अमल कंदो त अल्लाह निजात अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। बेशक सुभान अल्लाह। हाणे जे मूसा कलीमुल्लाह बि पंहिंजी क़ब्र अनवर मां उथी अचे, मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो उलुल अज़म रसूल सो क़ब्र पाक मां उथी अचे, ईसा रूहुल्लाह आसमाननि तां लही अचे त इएं कोन चवंदो त ॾातू तीवणे वारो मूं ते ईमान आणियो, मुंहिंजो तौरेत इंजील पढ़ो, ॿई नबी इएं कोन चवंदा त असां ते कलमो पढ़ो, से ईंदा त इहो सेखारींदा त ए आशिको मदीने वारे साईं ते कलमो पढ़ो, दिल लाणी त मोहम्मद करीम। सुभान अल्लाह। सरकार जियामा, हुजूर जियामा, यासीन जियामा, मक्की जियामा, मदनी जियामा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अब समझ में ॻाल्हि आई अलाए कोन आई कि मोहब्बत वारे चयो त कोई या कलीमुल्लाह, कोई या खलीलुल्लाह, कोई या कलीमुल्लाह, कोई या खलीलुल्लाह, ज़ात सभनी मां मिठे मोहम्मद जी भलारिया, ज़ात सभनी मां सुने सैयद जी भलारिया, पुतड़ पदो सोई सजन लाय उमिर सारिया, मुझे महबूब खे ॾिठो जंहिं कवारिया, सारो ही जहान हले मुझे करीमन सदके, सारो ही जहान हले मुझे हबीबन सदके, मुझे मदनिया कई
सभिन ते सतारिया मुझे साईं त कई सभिन ते सतारिया पुतड़ पदो सोई सजन लाय उमिर सारिया मुझ महबूब खे ॾिठो जंहिं कवारिया पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब मोहब्बत साहिब दफो वरी दुरूद पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह। अब थकड़ी पे आयो तो दुआ करो अल्लाह सुभान अल्लाह। मुखे वणो बांधी वणो बांधी प्रोग्राम सरकार ने पासे बेशक तवज्जो ॾियो भला जहान जे नबी बणजी आयो महबूब कुल कायनात जे ला असां खे कहिड़ो नफ़ो ॾींदो जो वॾी ॻाल्हि कई इंसान लालची आहे माण्हू जे अंदर में अल्लाह हिकिड़ो अवसर रखियो आहे जंहिंजो नालो आहे लालच हर इंसान बिना मतलब जे को कुछ कोन कंदो को बि इंसान बिना मतलब जे को कम कोन कंदो को न को मतलब हूंदो आहे असां हिते आया आहियूं मतलब खणी आया आहियूं त महबूब जे सदके बख़्शिश थी बेशक सुभान अल्लाह। हिते आया महफिल में बिना मतलब जे कोन आया को मतलब आहे त मदीने वारो साईं राज़ी थींदो बेशक समझो था महबूब राज़ी थींदो हर कम माण्हू के न के मतलब जे लाइ कंदो कुरान ॿुधायो हदीस ॿुधाई भई त तव्हां मदीने वारे सां दिलि लाईंदो न महबूब जे गुलामी में नफ़ो ई नफ़ो बेशक फ़ाइदो ई फ़ाइदो दुनिया जे कमनि में किथे फ़ाइदो आहे किथे नुक़सान आहे को कम कर कारोबार कर तिजारत कर वापार कर या कंहिं सां संगत रख यारी रख सगो पुट आहे बच्चो आहे सदाई नफ़ो कोन ॾींदो कॾहिं न कॾहिं दिलि खे तकलीफ़ ज़रूरु पहुचाईंदो आहे पीउ आहे कॾहिं न कॾहिं पुट खे घटि वधि ॻाल्हाईंदो दड़को ॾींदो किथे न किथे अणवणंदड़ ॻाल्हि ज़रूरु थींदी आहे पर वाहिद ज़ात मुंहिंजा दोस्तो मदीने वारे साईं जी ज़ात आहे जंहिंजे लड़ जेको लॻो कॾहिं नुक़सान न ॾिसंदो हमेशह नफ़ो ई नफ़ो फ़ाइदो ई फ़ाइदो सुभान अल्लाह। बेशक बेशक सुना जेसी ॼमी थो वञी क़ब्र में लहण ताईं मदीने वारे साईं जे तरफ़ां तोखे फ़ाइदो पहुचंदो रहे बेशक सुभान अल्लाह। क़ब्र में वेंदे क़यामत क़ाइम थियण ताईं नफ़ो मदीने वारे जे ज़रिए क़ब्र में पहुचंदो हशर क़ाइम थियण खां वठी जन्नत में वञण ताईं माशर जे मैदान में नफ़ो मदीने वारे जे सदके मिलंदो बेशक जन्नत में वञे अबदी ज़िंदगी ताईं हमेशा हमेशा रहण ताईं जीअं अल्लाह रहाईंदुई नेमतूं मिलंदियूं मदीने वारे साईं जे सदके मिलंदियूं बेशक सुभान अल्लाह। सॼो प्रोसेस तव्हांखे हयाती जो ॿुधायो उन जे लम्हे लम्हे में घड़ी घड़ी में अल्लाह ताला जेके इनायतूं करे थो जेके रहमतूं करे थो असां उम्मतियुनि जे मथां इहे मदीने वारे साईं जे तरफ़ां थियल आहे सो कीअं तवज्जो जो ॿुधायां पहिरीं ॻाल्हि असांजा अमल अहिड़ा आहिनि जो बनी इस्राईल जी क़ौम जी तारीख़ पढ़ूं तो उन्हनि ते नंढड़े नंढड़े गुनाह करण ते अल्लाह अज़ाब नाज़िल कयो समझो था मोहब्बत और में कमी कयनि अल्लाह ताला शिकनूं बदिलाए छॾियो अल्लाह जे हुकुमनि जी भञकड़ी कयनि के छोकिरे बाज़ी कई हिकिड़ी क़ौम अल्लाह सॼो शहर जो शहर ऊंधो करे लूत अलैहिस्सलाम जी क़ौम के चंद बदबख्त हुया जन छोकिरे बाज़ी कई अल्लाह ताला अमर ॾिनो थे न शहर खे खणी ऊंधो करे हेठि उछलायो मलाइका उन्हनि जे शहरनि खे खणी विया सुबुह जो पहर हुयो एतिरो मथे खणी विया हदीस में लफ़्ज़ अचनि था जो उन्हनि जे ॻोठ जे कुकड़नि जूं बांकूं आसमान मलाइकनि ॿुधियूं एतिरो मथे खणी विया ऐं उतां मथां खां खणी हेठि मलाइकनि जो उछलायो सॼो शहर जो शहर दॿिजी वियो हिन वक़्तु उहा जाइ जेका लूत अलैहिस्सलाम जे क़ौम वारी जाइ उर्दन मुल्क में
तवा बहरे मुर्दार नालो बुधो हुजे रे न बुधो हुजे बहरे मुर्दार सदीना है उन जो अध फलस्तीन मौजूदा इस्राइल में आ अध उर्दन में आ जमीन जी झक्की तरीन हेठा ही जाए समुद्र का सब का हेठी जाए की बहरे मुर्दार एड़ो ही हयन जो 400 मीटर वा जमीन अंदर हली वे अध किलोमीटर पूरो अल्लाहु अकबर कबीरा ऐ वो एड़ो पानी आ वो डंडर वो समुद्र ठई वियो उनमें का जानदार शे नथी रहे अल्लाह जो अज़ाब नाज़िल थियो न उनमें साह खाने वाली का शे नथी रहे जमीन ते जेतरियूं डंडू दरिया समुद्र है उनमें मच्छी जीत जणिया पानी की मखलूक रहंदी आ पर उन कौम में वो जो पानी पैदा थियो उनमें का साह खाने वाली शे न रहंदी तवा अध ढुक बात में पानी जो विझी कोन सघंदो एडो ज़हरीलो पानी वो अल्लाह जे अज़ाब सां नाज़िल थियो ओ चंद मानू जे बुरे कम करण जे करे सजी कौम हलाक थी वई अन्या ताईं अल्लाह जो अज़ाब पे तो रहे मूसा कलीमुल्लाह जी कौम ईसा रूहुल्लाह जी कौम इन नबियन जो अक़वाम हरनी ते अज़ाब नाज़िल थिया पर दातू थमणे जा आशिको अल्लाह असा के अज़ाब का बचायो वा रब फरमायो वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम ओ मुझा रहबर नबी ओ मुझा दिलबर नबी अल्लाह तो फरमाए ओ हबीब तुझी उम्मत के कीअं अज़ाब कया जो तू इन्हनि जे अंदर रही थो हालांकि बुरा अमल असां में बाहिन व्याज असां जी कौम में रिश्वत असां जी कौम में मिलावट असां जी कौम में सजो नसीराबाद तालको घूमी आ जिथे वीने खीर में अध किलो खीर टपा पानी जो जरूर होंदस हां कि न कपड़े वारा का वठण वने कपड़ो वठी 10 मीटर 10 मीटर खुटो पियो माप तौर में कमी मिलावट करण वाली कौम हर गुनाह हर ऐब असां जी कौम में पर अल्लाह जो अज़ाब नथो लहे बचा पियायूं अल्लाह तो फरमाए ए इंसानो खुश थियो जो तवा मदीने वाले साईं जा उम्मती आयो सुभान अल्लाह अब समझ में आई गाल कोन है आई मदीने वाले जो एहसान आ जो अजब जेकरे को मदीने वाले के सदे तो मुझो महबूब सद बुधे सद वरनाए दाद रसी करे पियो हरनी नबीयन पांचे नबीयन का ताल्लुक तोड़े छड़े इन वक्त यहूद और नसारा मूसा कलीमुल्लाह ईसा रूहुल्लाह जा उम्मती सदाइन था पर उन जो ताल्लुक जेको हकीकी ताल्लुक आ पांचे नबीयन सा टूटल ताल्लुक जुड़ियल ना है अल्लाह ताला हिन उम्मत के वसीले जो फैज दई मदीने वाले सा ताल्लुक कायम करे छजो वा अजब ओ दातू तीमणे मा वेही चवे या रसूल अल्लाह चव सुभान अल्लाह अजब सद करे गुंबद खजरा जो हबीब अजब सद बुधे पियो सद वरना है मता को मानो जो दे शिरका बिदता नाजायज पुत्र या रसूल अल्लाह चवण अल्लाह वट मदीने वाले जो वसीलो विझण खुद मुझे दिल पर नबी सिखारियो लेकिन के शक्का भला एक हदीस पढ़ा दुरूद शरीफ पढ़ो तो बताया सल्लल्लाहु अलैका या सुनन तिरमिजी शरीफ में हदीस इब्ने माजा में हदीस आया क़साइसुल कुबरा में इमाम सुयूती आंदिया अशिफा शरीफ में हजरत काजी अयाज रहमतुल्लाह अलैहि हदीस आंदिया ऐ हदीस जे कसीर तादाद में हदीस जे कसीर कुतुब में या हदीस मुबारक आया हजरत सैयदना उस्मान बिन हुदैफ रदियल्लाहु ताला अन्हु जो फरमाए एकड़ो मर्द हुयो अखियुन का नाबीन अखियुन का अंधो हुयो मदीने वाले साईं जी बारगाह में आयो महबूब मुस्तफा दिलबर नबी जे खिदमत में आयो मुझा साईं पंजे असहाबन सा मजलिस सजायो बैठा हुया चलो सुभान अल्लाह जेड़ो
सोनो पान तेरी संगत सोनी चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अंदाज़ो लगायो ये महफिल जिक्र मुस्तफा जी है बुधायो मदीने वालो जो जिक्र बुधी दिल ठरे थी गालायो गाल नथी वणे दी न असा रुगी महबूब जो जिक्र बुधी असा जो लऊ लऊ ठरियो पवे बुधा तो उन मजलिस जो छा हाल होंदो जमे धूप दू रूबरू असा भी महबूब जो दीदार कंदा हुंदा हिदायत उस्ताद बुखारी शेर थियो दे महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना हित मीर पीरा हिन नाने बिना विकाना महफिल हसीन तुझी या रसूल अल्लाह दुआ करो अल्लाह अखियों अता फरमा ओ जा महबूब दुआ करो अल्लाह अखियों दे तुझो दीदार कया तुझो चेहरो दिसा अल्लाह जग जोड़ियो आउन जी ज़ियारत कया मदीने वाले साईं फरमायो तो सब्र कर ओ सहाबी सब्र कर सब्र कंदे अल्लाह जन्नत अता फरमाईंदुई सहाबी हुयो ध्यान मुड़िया सहाबी हुयो वहाबी कोन हुयो जे तो या रसूल अल्लाह अखियों बुझो जन्नत बुझो तो वटका खोटा सुभान अल्लाह या रसूल अल्लाह जन्नत बुझो अखियों बुझो महबूब करीम ने फरमाया सो वने मस्जिद में सोने नमूने सा वुजू कर आई अल्लाह का या दुआ घुर जेका दुआ सिखाया है तो दुआ घुरी जिए चवंदे अल्लाह तो जो मतलब पूरा करे छड़ींदो या रसूल अल्लाह केड़ी दुआ घुरा नबी सही फरमायो वने अवल वुजू कर सोने नमूने सा वुजू करे वो बरकतुन नफिल नमाज पढ़ वो या दुआ घुर अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका व अतवज्जहु इलैका बिनबी मुहम्मदिन नबी रहमते जो सुभान अल्लाह दुआ या गुरु मुझा मौला ए मुझा करीम रब मां तो के तुझी बारगाह में सवाल खणी आयो आया हाजत खणी आयो आया पर तुझे तुझे हबीब मोहम्मद करीम जो वसीलो थो विझा महबूब जे सदके मुझी हाजत पूरी कर गाल पूरी कोन थिया गाल दंग कोन थी हाने एतरी दुआ महबूबन सिखारी एतरो दुआ घुर ए मुझा मौला तो खा सवाल थो कया तो तुझे नबी जे वसीले सा मुझी हाजत पूरी कर इते गाल दंग थी बनी हा पर न मदीने वाले साईं अग्या लफ्ज सिखारिया त इए चो या मुहम्मद इन्नी अतवज्जहु बिका इला रब्बी दुआ अल्लाह का तो घुरे तवज्जो मुड़िया नबी तो सिखारे मानो चोंदा या रसूल अल्लाह नचो नबी के न सजो नबी के न पुकारो यो शिरक अरे शिरक हो जा तो नबी सिखाया तो मुखे दुआ में सजो गालायो हो सदोरा बैठा है जे हाल में सा स्टेज भरी पई दी मुफ्ती बैठा है जा पूछा कयो न जे शिरक हो जे हा तो अल्लाह ताला जो हबीब जेको शिरक जा बुत भजण आयो मक्के में पत्थर पिया न बुत पिया हुआ बैतुल्लाह में नबी भगा कि न कोन भगा हां गालायो बुत भगई कि न कोन भगई लात मन्नात उज़्ज़ा सबनी बुत पिया हुआ थोरींदा आया किराईंदा आया मदीने वारो तो बुत भञण जे लायो इते साहब की तो सिखारे चो या मोहम्मद इन्नी अतवज्जहु बिका इला रब्बी ए
महबूब ओ मोहम्मद करीम या रसूल अल्लाह मां तोड़े मुतवज्जे तो थिया तोड़े मुतवज्जे थियो आया हबीब पंज रब वट मुझी सिफारिश कर ऐं यक्शिफ अन बसरी त अल्लाह मुझू अखियों रोशन फरमाए सुभान अल्लाह जी सुनो जी नबी जी फरमाए बढ़िया दुआ महबूब बैठा हुए हजरत उस्मान बिन हुनैफ तो फरमाए कि हमरा बियो